अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पंहिंजो पाण ॿियनि ऐं दुनिया जहान लाइ नेठि छा कजे ऐं कीअं कजे जे उनवान हेठि नाम्यारो लेखक ऐं ज़रई माहिर मिठल जसकाणी लिखे थो। वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त कुझु पल पंहिंजो पाण मां निकिरी पंहिंजे ज़ाती ख़फ़नि मां पाण खे आजो करे दुनिया जहान खे ज़हन में रखी आलमी सूरतहाल बाबति ॼाणणु ऐं उनखे सम्झण जी कोशिशि करणु घुरिजे, छो त हिन वक़्तु दुनिया में शायदि कंहिंखे बि ख़बर न आहे त छा थी रहियो आहे, छा थियण वारो आहे, छा थींदो। ख़बर सिर्फ़ु इहा थी पवे त छा थी वियो। अहिड़ी गैर यकीनी आलमी माहौल में घटि में घटि हिक ॿिए सां यानी वेझनि अज़ीज़नि ऐं वेझनि दोस्तनि सां त कूड़ न ॻाल्हाइणु घुरिजे, कंहिंसां बि का चालाकी या का ठगी न करणु घुरिजे, बेसबब मॻी न कजे, कंहिं बि ॿिए खे का तकलीफ़ को ॾुख को दोखो न ॾिजे, कंहिंजी बि दिलि आज़ारी न कजे। सुतल माण्हूअ मुअल मिसल, निंड आहे निभाग, जाग आहे भाग, जाॻंदे पाण पंहिंजे लाइ छा था करियूं, पाण जेको कुझु बि करियूं था उन मां पंहिंजी ज़ात लाइ केतिरो ऐं छा था करियूं, पंहिंजनि जे लाइ केतिरो ऐं छा, आम जे लाइ केतिरो ऐं छा, कंहिं ख़ासि लाइ केतिरो ऐं छा था करियूं। पंहिंजे भले या बुरे, सुठे या ख़राब जो असरु पाण ते ई पवंदो आहे। पंहिंजनि सुमेत परावनि ते पिणु पंहिंजे सुठे या ख़राब, भले या बुरे जो बि असरु पवंदो आहे। जेको ॿियनि ते असरु पवे थो उन असर जी मोट पाण खे मिले थी त पाण ते इज़ाफ़ी भलो या वधीक बुरो, सुठो या ख़राबु असरु पवे थो। उन करे इहो तय आहे त जेको करे थो उहो भरे थो, उहो लोड़े थो। ॿियो केरु सोचे थो या नथो सोचे, पंहिंजे पाण खे अॻे या पोइ बहरहाल सोचणो पवे थो त मूं छा कयो, उनजो नतीजो कहिड़ो मिलियो। पंहिंजे पाण सां पाण त रिआयत करे वठिबी आहे, ॿिया बि रिआयत कंदा आहिनि, पर रिआयत जी हद थिए थी। रिआयत खां वधि रिआयत केर बि न करे सघंदो आहे। पंहिंजे कए ते पाण खे पशेमान थियणो पवे थो, पर पशेमान थियण खां पहिरीं छो न जेरनि जे जहान में जेरे हुजण जो सबूत ॾिजे, छो न पंहिंजी जाग खे पंहिंजो भाग बणाइजे, ॿियनि ते भाण बदिरां पाण ते भाड़िजे, उहो कुझु कजे जेको कमु अचे। पाण जेकॾहिं कंहिंजो ठीको न खंयो आहे त पंहिंजो बि कंहिं ठीको न खंयो आहे। इहो निढड़ो सच पाण खे सम्झणो पवंदो, पंहिंजे पराए जी परख करणी पवंदी। ठगीअ कंदड़नि खे बि सुञाणणो पवंदो, मोहबतूं ऐं ख़लूस अर्पींदड़नि खे बि परखणो पवंदो। सॼण सिर्फ़ु सॼण रहनि था, सॼण सुञाणणा पवनि था। न माण्हू खरण जी मुंद, न माण्हू सुधरण जी मुंद। खरण में बि हथ ॿियनि जो, सुधरण में बि हथ ॿियनि जो। को अणसुधरियल सुधरी पवे थो, को सुधरियल खरी पवे थो। केरु छा थो करे इहो करण वारे ते, केरु छा थो खाए उहो खाइण वारे ते। कुझु करण खां अॻु, कुझु खाइण खां अॻु वीचारजे ज़रूरु, छो त सुठे या ख़राब जो ॿियनि ते पोइ पहिरीं करण वारे या खाइण वारे ते असरु पवंदो। ॾेखाव मां छा वरंदो, ॾुख ॾियण मां छा थींदो। जहिड़े ॾुख ॾियण जी करियो था कोशिश, तहिड़ा थी पवण जी करियो अमली कोशिश। पढ़ो, महिनत करियो, पाण ते आङुर खॼण बिना हासिलु करियो, पाण ठाहियो, पंहिंजो नालो कमायो। बदनाम थियणु नालो कमाइणु न आहे। हिमत ऐं हौसले सां, नेक नियती ऐं सचाई सां, मोहबत ऐं ख़ुलूस सां मोहबतूं माणे मान वारा थी पवण जी हर मुस्बत कोशिशि करियो। ॾुख ॾियण मां न कुझु वरियो, न कुझु वरंदो। केरु छा बि करे थो पंहिंजे लाइ त करे थो, पंहिंजनि लाइ बि करे थो। नफ़ो तोड़े नुक़सान पाण खे बि थिए थो, पंहिंजनि खे बि थिए थो। केरु छा बि लिखे थो पंहिंजे लाइ त लिखे थो, पढ़ंदड़नि लाइ बि लिखे थो। नफ़ो तोड़े नुक़सान लिखंदड़ खे बि थिए थो, पढ़ंदड़ खे बि थिए थो। माण्हू हिन में आहे त पंहिंजी मर्ज़ी बि हलाइजे, ॿिए जी मर्ज़ी खे पिणु ज़हन में रखिजे। भले करियो हिक ॿिए खे ख़ुशि करण जूं ॻाल्हियूं, अक्सरियत थी करे ॿियनि खे वेढ़ाइण जूं ॻाल्हियूं। फिटाइण पुठियां हिकांदा ठाहिण वारा ॻोल्हणा पवनि था। किथे ठहियल फिटी पवंदा आहिनि, किथे फिटियल ठही पवंदा आहिनि। इहो बि को शायदि दस्तूर आहे दुनिया जो।
निंढपिण खां पाण जंहिं बि उमिरि में आहियूं पंहिंजी उमिरि ताईं जीअं जीअं पाण ॾिठो, जीअं ॿुधो ऐं पढ़ियो, जीअं महसूसु कयो, जीअं कुझु बि सम्झो या सम्झी न सघिया आहियूं तीअं थी पिया आहियूं। हुजण कहिड़ा घुरिजूं, हुजण जहिड़ा कीअं थी पऊं। माण्हू जे मुंहं मां, मिलण ॻाल्हाइण ऐं वर्ताव मां, चिठे पाठे मां लिखियल पढ़ियल हुजण जो अंदाज़ो थिए थो, ॾाहप ॾिसण में अचे थी। कंहिंखां कहिड़ी सलाह वठिजे बि या न, कंहिंखे कहिड़ी सलाह ॾिजे बि या न। सलाह जो अञा वक़्तु आहे या उहो वक़्तु वियो गुज़री। वक़्तु गुज़रण बावजूदि गुज़रंदो न आहे, बीही रहंदो आहे। बीठल वक़्तु ध्यानु घुरे थो, ध्यानु ॾियण वारे जी घुर पूरी करे थो। वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त पंहिंजो पाण ते, पंहिंजी ज़ाती तरजीह ते, दुनिया जहान ते वीचारींदे आलमी तनाज़ुर में तइ कजे त पंहिंजो पाण ॿियनि दुनिया जहान लाइ नेठि छा कजे ऐं कीअं कजे। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो नाम्यारे लेखक ऐं ज़रई माहिर मिठल जसकाणी जो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।